लाड़काने में आर्ट्स काउंसलर जे अदबी शोबे पारां शाब्द लतीफ़ भिटाई खे भेटा ॾियण लाइ हिकु ॾींहुं लतीफ़ी स्कूल ते गुज़रियो, जंहिंमें शाह लतीफ़ जे फन ऐं फ़िकर ते लतीफ़ जे पारको अता चांहियो, डॉक्टर शेर बहराणी, मोहम्मद अयूब गाद ऐं ईसा मेमण ॻाल्हि ॿोल कई। लतीफ़ जे पारको अता चांहियो जदीद दौर जूं तक़ाज़ाऊं ऐं शाह लतीफ़ जे मौज़ू ते ॻाल्हाईंदे चयो त लतीफ़ माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जो शाइर आहे। असां जे जदीद दौर में जी रहिया आहियूं, उन में शाह लतीफ़ पंहिंजे फ़िकर सां असांजे अॼु बि रहनुमाई ऐं रहबरी करे थो। नामियारे लेखक लतीफ़ जी शारा डॉक्टर शेर बहराणी शाह लतीफ़ जी शाइरी ऐं असांजे नौजवान जे मौज़ू ते ॻाल्हाईंदे चयो त शाह लतीफ़ जुस्तजू तहरीक ऐं अमल जो शाइर आहे। असां ख़ुशनसीब आहियूं जो लतीफ़ जे करे असां अहल किताब क़ौम सॾिजूं था। लेखक अदीब ऐं ड्रामा निगार मोहम्मद अयूब लतीफ़ी शाह साईं जे रिसालनि जा मरतब ऐं उन्हनि जो जाइज़ो जे सिरे सां वीचार वंडींदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले खे मरतब कंदड़नि लतीफ़ जे सुरनि खे कहाणी वाइज़ न रखियो आहे। लतीफ़ जे रिसाले जे अक्सर मरतबनि लतीफ़ जी रिसाले में पंहिंजा लफ़्ज़ ऐं मानाऊं ॾेई लतीफ़ जे असल फ़िकर खे बिगाड़ण जी कोशिश कई आहे। प्रोग्राम जी कार्रवाई नामियारे लेखक सिकंदर अब्बासी हलाई। उन मौक़े ते नामियारे रागी शिराज अब्बासी दानिश तुर्क लतीफ़ साईं जी वाई तरनम में ॻाई। प्रोग्राम में प्रोफेसर सैयद अज़हर अली शाह, प्रोफेसर रिज़वान गुल, अर्डो उत्तरादी नंगड़ सना, अनवर डंगराज हेतड़ चयो, प्रोफेसर मुख्तियार समूह, अज़ीज़ कासमाणी, अहमद अली साबिर चांडियो, अयाज़ अबडो कुर्बान जतोई, वफ़ा अस्लम शेख, अब्दुल लतीफ़ करटियो, समी साजिद जुणेजो, ज़ाहिद जुणेजो, गुलाम हुसैन कटपड़, कोड़ल कुर्बदार ऐं ॿिया शामिल हुआ।